ही मलिक रियाज़ जेको चए थो त सिंध दुश्मन आहिनि। पहिरीं ॻाल्हि त हुनजी पंहिंजी हैसियत कहिड़ी आहे, हुनजी पंहिंजी अथॉरिटी कहिड़ी आहे। पहिरीं त हू पंहिंजी सुञाणप कराए। रावलपिंडीअ में जेको ॿाहिरियां टाउन ठाहियईं उते हुन ते क्रिमिनल FIR कटी पियूं अथसि। पाण त क्रिमिनल हिकिड़ो ॾोहारी आहे, उनजो को हक़ु कोन्हे को। ऐं हिन जेके ज़मीनूं वरितियूं आहिनि उनजी अक्सरियत ग़ैर क़ानूनी तरीक़े सां हुन हथु कई आहे, सिंध गवर्नमेंट जे साज़िश सां गॾु। पर फ़र्ज़ु करे जेका हुन क़ानूनी तौर बि जेतिरी ज़मीन वरिती आहे उन जे ते को बि दुनिया जो क़ानून मक़ामी माण्हुनि जे हक़नि खां वधीक अहमियत नथो रखे। इंटरनेशनल लॉ इहा त हर हंधि पहिरीं अवलियत जेका आहे सा तरक़ीअ में मक़ामी माण्हुनि जे मफ़ादनि खे ॾिनी वञे। जेका तरक़ी मक़ामी माण्हुनि खे कमु नथी अचे उहा तरक़ी न आहे, उहा तबाही आहे। ऐं जेके बि माण्हू इहो कनि था असां उन्हनि खे ॿुधायूं था इहो हिकु ॾींहं जो वाक़ियो न आहे। पहिरीं त तव्हांखे ठाहिणु कोन ॾींदासीं, तव्हां ठाहे बि वञो हुनजे ते, पोइ बि तव्हां हिते न रही सघंदव। फ़लस्तीन में सॼे यूरोप जे मदद सां उन्हनि हिते अचे माण्हू विहारिया। उनखे ॾिसो 70 साल गुज़री विया आहिनि। इहो पूरो ख़ितो जेको आहे उहो अॼु ॾींहुं ताईं अमन सां न रही सघियो आहे। यहूदी बि अमन सां नथा रहनि, फ़लस्तीनी बि यकीननि नथा रहनि, पर यहूदी बि नथा रहनि। पूरो ख़ितो बदअमनीअ में आहे। उहो हिते दोहिराईंदव, हिते अमन सां माण्हू उहे न रही सघंदा। ऐं जीअं मूं चयो त हिते मक़ामी माण्हुनि जो पहिरीं हक़ु आहे, हिते न इहो आलमी लॉ आहे ऐं हिकिड़ी तस्लीम थियल ॻाल्हि आहे। सिंधी में पहाको आहे त उहे सोन ई घोरियो जेको कन छिने। जेके बि सिंधी इन जा चमचा एजेंट या पैसा वठी सहाफ़ी जेको इहा ॻाल्हि था कनि त हीअ तरक़ी थी थिए, उन्हनि खे ॿिया ख़बर हुजणु खपे तरक़ी कंहिंजे लाइ। उहो सोन घोरियो जेको कन छिने। ऐं जेके मुल्क या पाकिस्तान जा वफ़ादारी जी ॻाल्हि था कनि उन्हनि खे मां चवंदुसि त तव्हां जेकॾहिं सिंध जे पहाकनि खे न मञो त चओ था त पाकिस्तान जो ख़्वाबु ॾिसण वारो अलामा इक़बाल आहे, उन चयो आहे त जिस खेत से मयसर न हो दहकान को रोटी उस खेत के हर खोश है गंदम को जला दो। उनजी बि जेके ॻाल्हि कयो त जेको माण्हुनि खे जंहिं मां फ़ाइदो न आहे उहो ग़लति आहे, उहो गैर क़ानूनी आहे। कंहिं बि क़ानून जी माण्हुनि खां वधीक हैसियत न आहे। तंहिं करे उनजे ख़िलाफ़ु असांजी जिदोजहद आख़िरी दम ताईं जारी रहंदी।